पैरामेडिकल स्टाफ और डॉक्टर से तशद्दुद वारे वाक़े के खिलाफ सामार तालुका अस्पताल में जो है सो अॼु ॿिए ॾींहुं जेको आहे तालाबंदी कई हुई आहे, OPD जो बाइकाट कयो वियो आहे। मरीज़ सख़्तु परेशान आहिनि ऐं डॉक्टर पैरामेडिकल अमलो सरापा एहतजाज आहे, अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं। कराची में जेको असांजे पैरामेडिक्स ते जेको तशद्दुद थियो आहे उन जी असीं तमामु घणी मज़म्मत करूं था ऐं असांखे वॾो ॾुखु थियो आहे जो असांजा जाइज़ मसइला जेके आहिनि उहे त हल कोन पिया कया वञनि, पर असां ते तशद्दुद कयो पियो वञे, बेइज़त कयो पियो वञे, तज़लील कई पियो। असां पूरी सिंध में एहतियाज करियूं पिया। असांखे इहो ॾुखु आहे त ग़रीब मरीज़ वीचारा रुलनि पिया। जेके बि जाइज़ मुतालबा आहिनि असांजा उहे पूरा कया वञनि। असां पूरा मन एहतजाज में वेठा आहियूं ऐं एमरजेंसी वग़ैरह बि डील करूं पिया। महिरबानी करे असांजा जाइज़ मुतालबा जेके आहिनि उहे पूरा कया वञनि। जाइज़ मसइला आहिनि उहे असां जाइज़ मसइला हल कया वञनि। जीअं सर्विस स्ट्रक्चर आहे, पंहिंजो रिस्क अलाउंस आहे, उहे असां बाला हुकुमरान खे असांजी अर्ज़ु आहे, सुप्रीम कोर्ट खे आहे, जीअं असांजा मसइला जाइज़ मसइला हल कया वञनि। ॿियनि सभिनी जा वञा धणी दोरी आहिनि, सिंध जो केरु धणी दोरी कोन्हे। महिरबानी करे असीं आला इख्तियारनि खे गुज़ारिश कयूं था त ॿियनि सूबनि खे ॾिसनि, उन्हनि जे मुशाबे असांजी पघार उन्हनि जे बराबरि कई वञनि, असांखे असांजा हक़ ॾिनो वञे। पैरामेडिकल अमले जो जेको आहे तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, हिननि जो चवणु आहे त जेके अॻवान गिरफ़्तार कया विया आहिनि कराची में उन्हनि खे जल्दी रिहा कयो वञे, फौरी तौर ते उन्हनि खे रिहा करे ऐं असांजा जाइज़ मुतालबा आहिनि जेके मञिया वञनि। कैमरामैन रहमान चांडियो सां गॾु इदरीस सिंहड़ो, सिंध TV न्यूज़ सामार।